अस्सलाम वालेकुम। पूरा 3:30 थी विया ऐं मां अची वई आहियां। असां कल्ह जेको जंहिं प्रोजेक्ट ते कमु पिया कयूं अॼु उनजो असां जेको पार्ट 2 कंदासीं। कल्ह तव्हांखे यादि हूंदो त हीअ बॉक्स मां डेकोरेट पई कयां, ऑर्गेनाइज़र पिया ठाहियूं असां हिन मां। ऐं हिन जे मथां जेको ही तव्हां रंग ॾिसी रहिया हो अछो, इहो मां यूज़ कयो हो जेसो। जेसो जेको हूंदो आहे कंहिं बि पेंट जे लाइ बेस ठाहिण जे कमु ईंदो आहे। सो मूं हिनखे कल्ह हिकिड़ो कोट पूरो वीडियो में कयो हो लाइव सभिनी जे साम्हूं। ऐं अॼु उनखां पोइ उहो कोट मां सुकाए वरी हिन जे मथां ॿियो कोट कयो। ठीकु आहे, त हिन जे मथां ही 2 लेयर्स खां पोइ हिन जी शिकिल जेका आहे तव्हां ॾिसी सघो था त हीउ बिल्कुलु हिकिड़ो ब्राइट वाइट कलर थी वियो आहे। सो इहो यूज़ करण खां पोइ ऐं अॼु मां हुन में कुझु एक्स्ट्रा कमु करे रखियो उहो इहो त मां हिन जे अंदरि कपिड़ो हणी छॾियो आहे। हिकिड़ी शइ त मां तव्हांखे इहो ॿुधाई त कपिड़ो जेको आहे बॉक्सिस जी हयाती वधाए थो। ठीकु आहे, इन सां हिन जी मज़बूती वधी थी वञे। ॿियो इहो त टाइम बचाइण जे लाइ मां इहो पहिरीं हणी छॾियो। अगरि मां हे बि हिते कयां न इलाही सारो टाइम थो लॻे। ऐं हूअं ई तव्हां ॾिसो था त अॼु हिन वीडियो जो पार्ट 2 आहे। ठीकु आहे, अलाए मूंखे ख़बर न आहे, शायदि पार्ट 3 बि थी वञे हिन जो कंप्लीट कंदे कंदे। ऐं हिनखे मां इहे चौधारी हई आहे पाइपिंग कीअं हई आहे त हीअ सनी पटी मां कपिड़े जी कटी हुई। हीउ पूरो पीस आहे मां वटि मल्टी कलर पटियुनि वारो। ठीकु आहे, सो हिन मां हिकिड़ी पटी या सनड़ी कटे वरिती ऐं पोइ ग्लू हणी मां हिन जो किनारो ईअं वराए वई हुयमि। हिते अञा ताईं निशान बि आहे, थोरी घणी ग्लू बि लॻल आहे, जेको हिसो बचियो आहे। ठीकु आहे, नौशाबा अहसन वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। सो हिन जी किनारी मां वराई ऐं उनखां पोइ मां हीअ ग्लू सां हीअं डबल साइड करे ऐं हिन जे चौधारी मां हणी वई आहियां। सो ही असांजो जेको आहे बेस बिल्कुलु तयारु आहे। बाक़ी अॻियां पेंट थींदो अञा इलाही सारो, ऐं छा छा थींदो उहो यकीनन सभु तव्हां सां शेयर थींदो। कुझु सामान हितो हटाए वठां। ठीकु आहे, हाणे ही जेके असां घर ठाहिया आहिनि, बिल्डिंग्स ठाहियूं आहिनि, कल्ह उहे चङी तरह सां मां डिटेल में कल्ह वारी वीडियो में तव्हां सां शेयर कया आहिनि। त जेको ॾिसणु चाहे हिन जो पार्ट 1 त हीउ जेको सभु कुझु असां क्रिएट कयो आहे त इहो असां कीअं कयो आहे त उहो तव्हां जेको आहे कल्ह वारी वीडियो ते ॾिसी सघो था, उहो हुन में अवेलेबल आहे। समीर अनवर मोस्ट वेलकम, वालेकुम अस्सलाम, भली करे आयो। सो अॼु असां कंदासीं हिनखे पेंट। ठीकु आहे, पेंट जे लाइ पाणी खपे थोरो, ऐं कोई हिकिड़ो नरम पुराणो कपिड़ो मां हमेशह रखंदी आहियां छो त वधीक सॉफ्ट हूंदा आहिनि। ब्रश साफ़ु करण जे लाइ ब्रशिस खपनि ऐं पेंट्स खपनि। मां हिन महिल खया आहिनि एक्रिलिक पेंट्स, हमेशह मां इहे ई यूज़ कंदी आहियां, हीअ तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, सो हाणे जेको आहे असां कंदासीं स्टार्ट हिनखे पेंट करणु। सभिनी खां पहिरियों त हीअ जेके बिल्डिंग्स आहिनि या घर आहिनि या जेके बि इमारतूं हुन ते तव्हां ॾिसो था, इन्हनि खे त मां अलॻि अलॻि कलर सां पेंट कंदमि। पर हीअ जेका बेस आहे, जेको हिन जो बाक़ी हिसो आहे, इनखे मां पेंट कयां थी लाइट ब्लू सां, आसमानी हल्को, बिल्कुलु जीअं फील थिए त इहो आसमान आहे। ठीकु आहे, सो मां हिन ते कंहिं पाठे ते कढां थी पेंट। हूअं त जेको आहे डिफरेंट प्यालियूं, प्लेट्स, नंढा नंढा कप्स वग़ैरह यूज़ करे था सघजनि हिन कलर जे लाइ, पर जॾहिं ही मूं वटि आहे हिन महिल त मां हिन खे यूज़ थी कयां, पाठे खे। सो मूंखे पोइ धोइण जो मसइलो न थींदो। ईअं न आहे त मां धोइण खां भॼां थी, पर हिकिड़ो सवलो कमु आहे। सो ही नओं पेंट थी खोलियां मां वाइट। सो थोरो कढंदासीं वाइट, थोरो, पर ब्लू जे बनस्पत घणो। ठीकु आहे, वाइट जो हिन में हिसो घणो ईंदो ऐं ब्लू जेको आहे ही नेवी ब्लू आहे, इहो बिल्कुलु असां थोरो ई कढंदासीं, बिल्कुलु हल्को। ऐं उहो मां हिन ब्रश ते ई थी कढां त जीअं तव्हां ॾिसी सघो। बिलाल अहमद वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। बिल्कुलु मां ॾिसो था ज़रो केतिरो खयो आहे, ऐं हीअ वाइट बि तव्हां ॾिसी सघो था, हिन जो रेशियो ॾिसो केतिरो आहे। वाइट घणो आहे ऐं ब्लू घटि आहे, पोइ बि मूंखे लॻे थो शायदि मां ब्लू घणो खणी वरितो आहे, ॾिसूं था। ऐं हल्को ब्रश मां सिर्फ़ु पाणी में ॿोड़ींदमि, हिन में पाणी मिलाइणो कोन्हे छो त हीअ असां पाठे ते पिया रंग कयूं, ऐं हीअ त उअं ई वाटर बेस्ड त हूंदा आहिनि पेंट्स, एक्रिलिक पेंट्स, पर पोइ बि पाणी न मिलाइबो। अगरि ॿिए कंहिं सरफेस ते यूज़ कयूं त थी सघंदो थोरो घणो पाणी हिन में मिलायूं। ऐं हाणे हिन में मां थोरो कलर अञा वाइट ऐड कंदमि छो त मूंखे हीअ डार्क ब्लू थो लॻे पियो आसमान जे हिसाब सां। ठीकु आहे, ऐं जहिड़ा हाल आहिनि न त हीअ हिन जो मूंखे अंदाज़ो थिए थो त पार्ट 3 बि मूंखे ठाहिणो पवंदो हिन साॻी शइ जो। ॾिसो सिंपल दॿो आहे, सिंपल ई हिकिड़ो
पाठे जो बॉक्स आहे जंहिंमें अंदरि असां शयूं ई रखंदासीं, पर हिन जी ॿाहिरीं जेका सूरत ठाहिणी आहे मूंखे उहा ॾाढी प्यारी ऐं सुहिणी ठाहिणी आहे, त जीअं हिन जो लुक जेको आहे ज़बरदस्त अचे। ऐं मां कल्ह वारी वीडियो में तव्हांखे ॿुधायो हिन जे पार्ट 1 में त हीअ मां किथां ऑनलाइन ॾिठी हुई त काठ जी ठहियल इहा अहिड़े क़िस्म जी शइ हुई। हीअ बॉक्स ठहियल हो पूरो वुड जो, ऐं त मां सोचियमि त मूंखे केरु ठाहे ॾींदो अहिड़ो, मां पाण त उहो वाढे जो कमु करे नथी सघां, ऐं वुड जो कमु अहिड़ो सनो सनो एॾो मथो हणंदो केरु मूंसां, तंहिंजे करे मूं सोचियो त मां हिन खे ठाहियां थी पाठे मां। हाणे ॾिसो हिन खे केयरफुली रंग करिणो आहे, जीअं हिन जेको मल्टी कलर कपिड़ो मां हिन जे मथां हयो आहे इहो पेंट न थियणु घुरिजे, बाक़ी भित पेंट करणी आहे। ऐं बिल्डिंग खे बि पेंट न आहे करिणो, छो त बिल्डिंग्स मां जेके आहिनि उहे अलॻि कलर सां अलॻि अलॻि डिफरेंट कलर्स सां पेंट कंदमि मां। सो हीअ थी सघे थो बिल्डिंग्स खे थोरो घणो रंग लॻी बि वञे त को मसइलो न आहे, छो त उनजे मथां उहो ई ॿियो कलर थी वेंदो, पर पोइ बि कोशिशि कजे न थिए त सही आहे, पर लॻी वञे त ख़ैरु आहे। ऐं हीअ एक्रिलिक पेंट्स जेके आहिनि इस्तेमालु करण में ॾाढा ज़बरदस्त आहिनि, इन्हनि जो रिज़ल्ट इन्हनि जो लुक तमामु सुहिणो ईंदो आहे, त मां हमेशह इहो ई सजेस्ट कंदमि ऐं मां इन्हनि खे ई यूज़ कंदी आहियां। थैंक यू सो मच बिलाल अहमद, वॾी महिरबानी। ऐं यकीन कयो हीउ कमु ॾाढो ई इंट्रस्टिंग आहे, ॾाढो हद खां वधीक। मूंखे त शौक़ु बि इलाही आहे ऐं मां कंदी बि रहां थी, ऐं मां मोस्टली माण्हुनि खे गिफ्ट्स बि इहे ई ॾींदी आहियां, पंहिंजूं हथ जूं ठहियल शयूं, जिन ते हू काफ़ी ख़ुशि थींदा आहिनि, छो त ज़ाहिर आहे ही मार्केट में अवेलेबल न हूंदियूं आहिनि शयूं। तो काफ़ी शयूं त मुंहिंजे ॿारनि जे ई घरनि में हली वेंदियूं आहिनि, ऐं कुझु भेणुनि जे घरनि में, नंढा नंढा भाणेजा भाइटिया उन्हनि खे गिफ्ट करे छॾींदी आहियां, त मूंखे पाण खे बि मज़ो ईंदो आहे, मां इंजॉय कंदी आहियां। यानी मुंहिंजी तफ़रीह बि थी वेंदी आहे, मुंहिंजो शौक़ु बि पूरो थी वेंदो आहे, ऐं जेके गिफ्ट्स वग़ैरह ॾियणा हुजनि कंहिंजी बर्थडे में या ईअं ई कोई घर अचे या मां वञा त उन सिलसिले में बि उहो कमु मुंहिंजो थी वेंदो आहे, त मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां। यानी मुंहिंजे हिकिड़े ई हिन कम में 2 फ़ाइदा हूंदा आहिनि। ऐं ॾिसो हिन जो मां हीउ हिकिड़ो पासो पेंट करे वई आहियां, हालांकि मां केॾो लाइट करण जी कोशिशि कई, कैमरा में वधीक ब्राइट थो नज़र अचे, आहे हूअं बि लाइट आहे पर एतिरो गहरो न आहे जेतिरो कैमरा में ॾिसण में थो अचे। सो हिनखे मां, छो त हिन जा डिफरेंट एंगल्स आहिनि, कुंडूं आहिनि, पासा आहिनि, त उन्हनि खे पेंट करण जे लाइ थोरो मूंखे हथ में खणणो थो पए हीअं, त उबतो सुबतो करे हर पासे खां मां हिनखे प्रॉपरली पेंट करे वञा, ठीकु आहे न। ऐं हीअ यकीन कयो एॾो सुहिणो लॻंदो, जो जॾहिं खां मां उहो काठ वारो ॾिठो तॾहिं खां मुंहिंजी ॼण हिन में मुंहिंजो साहु अटकियो पियो त मां अहिड़ो ठाहियां, ज़रूरु क्रिएट कयां। ऐं जीअं ई मूंखे हीउ बॉक्स हथ आयो, इहो पाण ई मूं वरितो हुयो जग, हिकिड़े जग नंढड़े जग जो बॉक्स आहे, त मां उन महिल खां सोचे वेठी हुअमि त हिन मां इहो ई ठाहींदमि, ऐं हिन महिल अलाह जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह मां उहो कमु करे रही आहियां। सो तव्हां ॾिसंदव जॾहिं कंप्लीट थी वेंदो त केॾो प्यारो थो लॻे, ऐं थोरी महिनत सां पंहिंजो टाइम बि तव्हांजो सुठो पास थी वेंदो, अगरि तव्हां अहिड़े क़िस्म जे कमनि में इन्वॉल्व थींदव, ऐं तव्हां जेको शयूं ठाहींदव उहे बि तव्हांजूं तमामु सुहिणियूं ठहंदियूं। हिकिड़ी ऑर्डिनरी आम शइ खे जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत टच ॾियणु, पर्सनल टच ॾियणु, भई शइ पाण ॿुधाए त हिनखे कंहिं ठाहियो आहे, सो इहो मज़ो ईंदो आहे ॾाढो। जॾहिं माण्हू मूंखां मुंहिंजो कोई बि शइ ॾिसी सम्झी वेंदा आहिनि त इहा मां ठाही आहे, त मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे जेका मां न ठाही हूंदी आहे उहा बि मुंहिंजे खाते में अची वेंदी आहे, त पाण ठाही हूंदई। सो बहरहाल त मतिलबु हिकिड़ो दिलि जी ख़ुशी आहे, पसंदि आहे, मुंहिंजो शौक़ु आहे, त मां ॾाढी ख़ुशी ख़ुशी कमु कंदी आहियां। हीअ हिन जी बैक साइड आहे, 3 साइड मां हिन जे घर ठाहिया आहिनि ऐं बिल्डिंग्स ठाहियूं आहिनि, 4थों साइड मां ख़ाली छॾियो आहे, छो त हीअ साइड लाज़मी भित जे तरफ़ या टेबल ते था रखूं या शेल्फ ते था रखूं, त इहो हिन जो थींदो बैक साइड, त इनखे मां काई बिल्डिंग न हई आहे इन जे आस पास। बाक़ी हीउ जेको पेंट मूं वटि बचियो आहे इहो सॼो मां हिन बैक साइड ते हणी पूरो कंदमि। हाणे तव्हां सोचो त जॾहिं ही तव्हांजे साम्हूं पेंट थो थिए त हिन जे मथां वरी जेका डिटेल मूंखे ॾियणी आहे, दरियूं, दरवाज़ा ऐं ॿी नंढियूं नंढियूं डेकोरेशन्स, त उहा त हाणे न थी सघंदी हिन महिल, त इहो यकीननि इहो पार्ट 3 बि जेको आहे न मूंखे ठाहिणो पवंदो, छो त जेसिताईं हे कलर सुकंदो न हिन जो तेसिताईं जेको मां हिन ते अॻियां कमु न करे सघंदमि। सो इंतिहाई दिलचस्प ऐं हिकिड़ो मज़ेदार कमु आहे,
तव्हां मां कंहिंखे कंहिंखे शौक़ु आहे, हिकिड़ो त उन्हनि खे शौक़ु हूंदो यकीननि जेके हिन महिल ॾिसी रहिया आहिनि, तॾहिं त उहे जेके आहिनि मूंखे जॉइन पिया कनि न। ऐं ज़रूरु ॿियनि सां हीअ वीडियो शेयर कयो, जेके लाइव आहियो त लाइव शेयर कयो, ऐं जेके पोइ हिन जी वीडियो जी रिकॉर्डिंग ॾिसंदा उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे मुंहिंजी त वीडियो ज़रूरु शेयर कयो जीअं सभिनी ताईं इहो कमु मुंहिंजो पहुची सघे। ठीकु आहे। सो हिन जो पार्ट 1 असां कल्ह कंप्लीट कयोसीं, बेस ठाहीसीं। अॼु वरी असां हिन पार्ट 2 में हिन जी सॼी पेंटिंग जी बेस था ठाहियूं, ऐं पोइ यकीननि पार्ट 3 में हिन जे मथां बाक़ी डिटेल जेका हूंदी उहा अची वेंदी। सो हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिन खे मां हर पासे खां तक़रीबन पेंट करे छॾियो, जेको बि हिन जो स्पेस बिल्डिंग्स खां अलावा बचियलु हो। त हिन जी बैक साइड बि मां ब्लू सां कई आहे, लाइट ब्लू ठाहियो आहे शेड, ऐं हिन जो चौधारी बि जेका जाइ ख़ाली आहे उन ते मां ब्लू ई पेंट कयो आहे। ठीकु आहे। सो इहो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हाणे खां ई ॾिसो त हीअ बिल्डिंग्स थोरियूं नुमायां थी पयूं आहिनि न, घर वग़ैरह, छो त बैकग्राउंड चेंज थी वियो। सो जितां जितां थोरो घणो रहियल आहे उनखे पैचिस हणी वठां त वरी पोइ असां ॿियो कलर खणंदासीं हिननि जूं छितियूं ऐं हिननि जा शेड पेंट करण जे लाइ। सो ब्रश जेको आहे हिननि जो सिंपल पाणी सां ई धोपंदो आहे, पाणी मां हिते भरे रखियो आहे त हिनखे असां धोऊं था ब्रश खे प्रॉपरली, त जीअं असां पंहिंजो ॿियो कलर स्टार्ट करे सघूं। ऐं ॿियो कलर मां हिन सां न बल्कि नंढे ब्रश सां कंदमि, थोरे हिन खां साइज़ में ब्रश नंढो हूंदो नंबर में, त जीअं छो त मां छितियूं हिननि जूं ऐं शेड हिननि जा मां कयां थी पई पेंट। ठीकु आहे। सो हिनखे रखूं था ब्रश खे साइड ते, कपिड़ो बि साइड ते। ऐं हाणे असां खणंदासीं हीअ ब्रश, थोरो नंढी साइज़ जो आहे, थोरो मीडियम आहे। ठीकु आहे। मेमन राशदा वालेकुम अस्सलाम, भली करे आयो, थैंक यू सो मच अचण जे लाइ। ॾिसो हीअ आहे ब्राउन एक्रिलिक पेंट, त ब्राउन सां मां कुझु शेड जेके आहिनि हिन जा मां थोरा ब्राउन सां पेंट कंदमि ऐं कुझु जेके आहिनि उहे मां रेड सां कंदमि। ठीकु आहे। सो हीअ आस्ते आस्ते हाणे हिनखे हथु लाइण बि जेको आहे थोरो ख़तरनाक थी वियो आहे, छो त सॼो चौधारी आलो आहे। ठीकु आहे। त हीअ हिकिड़ो हिन जो शेड जेको आहे मां हीअ हिन पासे ब्राउन थी कयां, सभिनी पासे कंदमि, कुझु ब्राउन ऐं कुझु रेड, त जीअं ओरिजिनल जेको आहे न लुक अचे घरनि जूं छितियूं अहिड़े ई टाइप जा हूंदियूं आहिनि। सो तव्हांजा कमेंट्स पढ़णु मुंहिंजे लाइ मुश्किल थींदा, पर बहरहाल मूंखे विच विच में जीअं ई मौक़ो मिले थो त मां पढ़ां थी त कंहिं जॉइन कयो आहे, केरु केरु आयो आहे। सो ख़ुशी थींदी आहे बहरहाल जॾहिं तव्हां ईंदा आहियो ऐं वीडियो ॾिसंदा आहियो त ज़रूरु वीडियो खे शेयर कजो, इहा रिक्वेस्ट आहे मुंहिंजी तव्हां सां। सो हिन पासे जा ॿ मूं जेके आहिनि शेड, हिकिड़ो नंढो ऐं हिकिड़ो वॾो ब्राउन सां कया आहिनि। हाणे ब्राउन जो कमु जेको असां पहिरियों था कंप्लीट कयूं, वरी हिन जा बि ॿ जेके शेड आहिनि उहे मां ब्राउन सां ई कंप्लीट कंदमि, छो त हिकिड़ो कलर असां जॾहिं स्टार्ट कयूं न त पहिरियों उनखे कंप्लीट कयूं, बार बार जेको कलर चेंज करणु थोरो मुश्किल बि लॻंदो आहे। तंहिंजे करे इहो ई हुजणु खपे तरीक़ो त भई जिते जिते हिन महिल ब्राउन यूज़ थींदो उनखे मां पहिरियों करे थी वञा। ऐं तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो लुक अचणु शुरू थी वियो आहे। थोरो आस्ते आस्ते करण जो कमु आहे, थोरो सब्र सां करण जो कमु आहे, पर पोइ वाह जो कमु आहे, है न। रिज़ल्ट ॾिसी जॾहिं तव्हां पोइ ख़ुशि थींदव, तव्हांखे मज़ो तॾहिं ईंदो असली। सो हिन पासे जा बि ॿ मूं जेके आहिनि घरनि जा शेड करे छॾिया आहिनि ब्राउन, ऐं हाणे हिते ॿ शेड ब्राउन करणा आहिनि ऐं ॿ हितां जा बि रेड थींदा। ठीकु आहे। सो ब्राउन जो कमु थियो ख़तमु, ही आख़िरी आहे। त ॻाल्हि इहा ई त हाणे जॾहिं हिननि सभिनी खे मां पेंट करे वठंदमि डिफरेंट शेड सां, त पोइ उन्हनि जे मथां दरियूं ऐं दरवाज़ा वरी ड्रॉ थींदा, वरी उहे पेंट थींदा, त उन्हनि जे लाइ मूंखे थोरो टाइम ॾियणो थो पए, त तंहिंजे करे हिन जो पार्ट 3 बि ठाहींदासीं, उन में पोइ मां प्रॉपरली तव्हां सां शेयर करे सघां त हिन जा विंडोज़ ऐं जा डोर्स कीअं था ठहनि, या हिन जे मथां कुझु ॿी बि सजावट। सो मूंखे उमेदु आहे तव्हां इंजॉय कंदा हूंदव।
तव्हांखे मज़ो ईंदो हिन कम में। ठीकु आहे। सो हिन जिते जिते मूंखे ब्राउन हणिणो हुयो उते उते मां ब्राउन हणी वई आहियां। हाणे ब्रश खे मां धोआं थी ऐं उनखां पोइ असां वरी जेके बाक़ी छितियूं जेके राहे छॾियूं आहिनि या शेड्स उन्हनि खे कंदासीं असां रेड सां पेंट। सिंपल पाणी सां ई ब्रश आराम सां धोपी वेंदो आहे। ऐं हीअ आहे मूं वटि रेड पेंट जेको बिल्कुलु ई थोरो वञी बचियो आहे। हाणे हिनखे मां हिते कढां थी छो त मूंखे इन खां पोइ वरी पिंक जो शेड बि ठाहिणो आहे। मूं हिन पाठे ते थोरो रेड कढियो आहे, उनखां पोइ मां हीअ यूज़ करण खां पोइ वरी मां हिन में वाइट मिलाईंदमि जेको रंग हिते बचंदो, त जीअं मुंहिंजो पिंक शेड रेडी थी वञे। सो मज़े जो कमु आहे। ऐं 3-4 बेसिक कलर्स हूंदा आहिनि, उन्हनि खे मिलाए मिलाए नवां नवां रंग ठाहे सघिबा आहिनि। जीअं तव्हां ॾिसंदा जॾहिं असां रवा डाई कराईंदा आहियूं या कोई बि मैचिंग में कुझु डाई कराईंदा आहियूं त उन्हनि वटि उहो किथां ईंदो आहे शेड, त उन्हनि वटि ईअं ई ईंदो आहे जो हो कुझु कलर्स मिलाए करे नओं शेड ठाहींदा आहिनि। ऐं ॾिसो त हीअ मूंखे हिन छित जो अंदरो पासो जेको आहे पेंट करिणो आहे, त मां हुनखे हीअं बॉक्स खे ऊंधो कयो आहे ऐं हुनखे मां हेठे पासे खां बि पेंट थी कयां। कमेंट कंदा वञिजो त कीअं थो लॻे। ॾिसो हे हिकिड़ो मां 2 ब्राउन शेड आहिनि, उन सां गॾु हिकिड़ी रेड छत आहे। वरी हिन पासे हे जेके 2 मां छॾे ॾिना आहिनि, इहे 2 असां रेड सां पेंट कंदासीं। कलर्स जी असांखे वैरायटी ॾियणी आहे हिन में। ऐं छतियुनि खे जॾहिं बि असांखे हेठे पासे खां पेंट करिणो आहे त आराम सां असां हिन दॿे खे ऊंधो करे हथ में खणी ऐं पोइ पेंट करे था सघूं। सो अॼु मां तव्हांजे साम्हूं हिन जी पेंटिंग कंप्लीट कंदमि ऐं पोइ नेक्स्ट जेका बि वीडियो हूंदी कोशिशि कयां त अॼु में ई हिन खे राति ताईं प्रोजेक्ट खे पूरो कयां। सो ॾिसो हाणे हिन जी छत जो ही अंदरो हिसो मूंखे पेंट करिणो आहे। ऐं जेको बि तव्हां मां जंहिं हींअर जॉइन कयो आहे, जंहिंखे ख़बर न हुजे त हीउ छा पियो ठहे, त हिन जो पार्ट 1 मां पहिरियों करे चुकी आहियां शेयर। पार्ट 1 मौजूदु आहे मुंहिंजे पेज ते, तव्हां उहो ॾिसी वठो। हे हुनजो पार्ट 2 आहे। सो इहा छत थी वई कंप्लीट। हाणे हीअ हेठी वारी छत जो वारो आहे। थैंक यू सो मच नौशाबा, वॾी महिरबानी, तव्हां हिनखे एॾो पसंदि कयो आहे। वाह वाह, मज़ो अची वियो मूंखे। सो प्लीज़ कमेंट्स कंदा वञो ऐं जेके जेके ईंदा था वञो व्यूअर्स, उहे हिन वीडियो खे शेयर बि ज़रूरु कयो। ठीकु आहे। इहा तव्हांजी जेका हूंदी एप्रिसिएशन हूंदी मुंहिंजे लाइ, त तव्हां मुंहिंजे कम खे शेयर कयो था ॿियनि सां। त मां बसि चाहियां थी घणे खां घणा माण्हू इहो कनि ऐं ॾिसनि। ऐं सभिनी खां हिकिड़ी ॻाल्हि जेका मां बार बार रोज़ चवंदी आहियां, त ॾिसो कोई बि अहिड़े क़िस्म जो कमु नथो करे सिंधीअ में। उर्दू में तव्हांखे वरी बि कुझु न कुझु मिली वेंदो ॾिसण जे लाइ। असांजी पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ में अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़, अहिड़े क़िस्म जो कमु कोई बि नथो करे। त इन करे मां चाहियां थी त तव्हां सभु जेका हो हिनखे शेयर कंदा अचो, त जीअं घणे खां घणनि माण्हुनि ताईं इहो कमु पहुची वञे। सो ॾिसो हिन पासे बि ही 2 जेके आहिनि रेड कलर जूं छतियूं आहिनि ऐं 2 ब्राउन कलर जा शेड आहिनि। ऐं हाणे हिन पासे अञा हिकिड़ो वरी छत हिकिड़ी बचियल आहे ऐं मूंखे हिन जे लाइ थोरो रेड पेंट खपंदो। ऐं मां इंतिहाई एहतियात सां थी कढां, छो त घणो अगरि निकिरी आयो त पोइ वरी बची पवंदो त मुश्किल थींदो मुंहिंजे लाइ। ठीकु आहे। सो ही लास्ट असांजी जेका रूफ, मूंखे नंढे हूंदे खां घर ठाहिण जो ॾाढो शौक़ु आहे, बेइंतहा शौक़ु आहे। रज़िया गुलामुल्ला, थैंक यू सो मच अदी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा जॉइन करण लाइ। असां नंढड़ा हूंदा हुआसीं जॾहिं ॻोठ में रहंदा हुआसीं ऐं उते असां गुॾनि रांदि खेॾंदा हुआसीं। तव्हां यकीन कयो त सभिनी खां बेस्ट गुॾनि जो घर मां ठाहींदी हुयमि, छो त मां उनमें पाठा ऐं काठ जा टुकड़ा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पैकेट्स जीअं सिगरेटनि जा ऐं माचीस, उहे सभु यूज़ कंदी हुयमि। ऐं पोइ बाक़ाइदा मां हिकिड़ियूं बिल्डिंग्स वांगुरु जायूं ठाहींदी हुयमि पंहिंजे गुॾनि जे लाइ।
पोइ नतीजो इहो निकिरंदो त ॿिया सभु खेॾी पूरो बि करे वठंदा, मुंहिंजो घर अञा पियो ठहंदो हूंदो, छो त मूंखे आलीशान ठाहिणो हूंदो। त मूंखे मज़ो ईंदो आहे पेंटिंग में बि, घर ड्रॉ करणु। सो ही थी विया, छतियूं थी वियूं पेंट। हाणे असां हिन जा बाक़ी जेके बिल्डिंग्स आहिनि उन्हनि खे पेंट करणु शुरू कंदासीं। ऐं मां जॾहिं खां मां ही बॉक्सिस डेकोरेट करणु शुरू कया आहिनि त मां तव्हांखे इहो सम्झायो हो त असां हिननि खे कागज़ सां बि कवर करे सघूं था, पर जॾहिं असां हिननि खे कपिड़े सां कवर कंदासीं त हिननि जी लाइफ जेका आहे उहा वधंदी, ही वधीक स्ट्रॉन्ग ऐं वधीक मज़बूत थींदा। सो असांजो रेड थी वियो कंप्लीट ऐं ब्राउन बि, कुझु शेड्स ऐं कुझु छितियूं जेके आहिनि असां ब्राउन ऐं रेड सां पेंट कयूं। हाणे ॾिसो हिते थोरो ई बिल्कुलु मामूली रंग आहे, मां वटि रेड ऐं ब्रुश बि रेड में ॿुॾियल आहे। मां हिन में हल्को वाइट मिलाईंदमि त जीअं मुंहिंजो पिंक कलर जो शेड जेको आहे रेडी थी वञे। ऐं हिन में बि उहो ई वाइट घणो आहे ऐं रेड ईअं ई बसि नाले में आहे। ठीकु आहे, सो हिनखे मिक्स कंदासीं त पिंक जो हिकिड़ो ॾाढो प्यारो शेड ठही वेंदो। ऐं कलर्स ऐं शेड्स ईअं ई ठहंदा आहिनि। तंहिंजे करे मां हमेशह बेसिक जेके कुझु कलर्स आहिनि उहे वठंदी आहियां ऐं पोइ उन्हनि खे यूज़ करे मां उन्हनि मां डिफरेंट ठाहींदी आहियां। हाणे हीउ जेको सिलेंडर टाइप हिते हिकिड़ी घर मूं ठाहियो आहे, इनखे मां पिंक सां थी पेंट कयां। ठीकु आहे, सो हिनखे मां तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हिन बॉक्स में तव्हां जेको आहे जीअं स्टेशनरी रखी सघो था, स्टेशनरी सां रिलेटेड जीअं स्केल आहे, मार्कर्स आहिनि, नंढी कैंची आहे, पंहिंजी राइटिंग टेबल ते हिनखे यूज़ कयो। ऐं जेकॾहिं कोई हिन में गुल विझणु चाहे त गुल विझी सघो था। जेकॾहिं हिन में प्लांट्स रियल प्लांट विझो त उहो कंहिं बोतल में पाणी विझी पोइ हिन दॿे जे अंदरि रखी था सघूं, छो त हीउ पाठो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिन में डायरेक्ट कोई पाणी वारी शइ नथा विझी सघूं। त हीअ असांजी बिल्डिंग, घरनि जो माशाल्लाह पेंट हली रहियो आहे। मज़ो थो अचे मूंखे पाण खे बि ॾाढो। ऐं अदी रज़िया जी लिखियो त हुनखे ॾाढो मज़ो थो अचे। ऐं नौशा भाईसन ॾाढो वॾो कमेंट आहे, अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त, तव्हांखे बि शौक़ु आहे। ऐं तव्हां चओ था तव्हां पंहिंजे वक़्त में इहे कम कया आहिनि, त अञा बि तव्हांजो वक़्तु आहे। वक़्तु वियो थोरो ई आहे, जेसि ताईं असां मौजूदु आहियूं तेसि ताईं असांजो वक़्तु आहे। हा, जॾहिं असां हलिया वेंदासीं त पोइ असांजो वक़्तु बि ख़तमु थी वेंदो। सो जेसि ताईं असां दुनिया में आहियूं असांजो वक़्तु हले थो पियो, त इहो वक़्तु जेको आहे हिन जो क़दुरु करिणो आहे, हिनखे इस्तेमालु करिणो आहे प्रॉपर नमूने। ऐं ॿी ॻाल्हि त अहिड़े क़िस्म जे कमनि में अगरि ॿारनि खे बि इन्वॉल्व कजे, अगरि कंहिंजा मूं वांगुरु पोटा हुजनि, ग्रैंड चिल्ड्रन हुजनि, उन्हनि खे तव्हां विहारे सघो था। कंहिंजा पंहिंजा ई ॿार अगरि नंढड़ा आहिनि त उन्हनि खे विहारे सघो था। मां त सॼी उमिरि खां पंहिंजे ॿारनि खे हर कम में इन्वॉल्व कंदी हुअसि। सो ही असांजी पिंक जेका बिल्डिंग आहे रेडी आहे, ॾिसो ब्राउन छत सां। ऐं हिकिड़ी पिंक ॿी बि था ठाहियूं, छो त थोरो मूं वटि कलर बचियलु आहे हिन पासे ॾांहुं। ठीकु आहे, थोरो पेंट बचियो आहे, छो त असांखे रंगीन ऐं मल्टी कलर बिल्डिंग्स ठाहिणियूं आहिनि। त हीउ जेको नंढिड़ो एरिया नज़र थो अचे, इहो मां पिंक सां पेंट थी कयां। त इहो असांजे पंहिंजे हथ में आहे त असां कहिड़ो कहिड़ो कलर किथे यूज़ था कयूं। सो जेकॾहिं रंग ठाहियूं था असां हिकिड़ो शेड ऐं थोरो बची थो पए त उनखे असां पंहिंजी मर्ज़ीअ सां किथे बि इस्तेमालु करे था सघूं, उहो ज़्यान नाहे। थोरो बसि केयरफुली हाणे ज़रूरत आहे करण जी, छो त हिकिड़नि खे असां पेंट करे चुको आहे आहियूं। ईअं न थिए त असांजो उहो रंग जेको आहे वरी ॿियनि खे लॻी वञे, ईअं न थियणु घुरिजे। त थोरो हाणे जीअं जीअं हिन में कलर्स वधंदा तीअं तीअं असांखे थोरो एहतियात वधाइणो पवंदो। हीउ ॾिसो, हिते हिकिड़ो पिंक आहे, हेॾां ही सिलेंडर जहिड़ो पिंक आहे। सो हाणे असां हिनखे ब्रश खे धोईंदासीं ऐं कोई ॿियो कलर खणंदासीं पेंट करण जे लाइ। ऐं जीअं मां शुरू में ई चयो त इहे ई कुझु कलर्स आहिनि जिन खे इस्तेमालु करे करे असांखे नवां शेड्स ठाहिणा आहिनि। ग़ज़ाला शकूर, हैलो ग़ज़ाला, मोस्ट वेलकम, भली करे आयो। सो हिन पाठे ते मां 2 शेड ठाहे चुकी आहियां। हिन जे हाणे हिन पासे ॾांहुं मां वरी हिकिड़ो शेड ठाहींदमि। सो मां ठाहिणु चाहियां थी
येलो शायदि मां ग़लति ट्यूब खणी आई आहियां। हिकिड़ो मिंट बसि वेट कजो, ही ख़ाली थियण वारो आहे, ॿियो खणी अचां। सो मां अची वियमि। पहिरियों हाणे असां थोरो येलो खे एज़ इट इज़ यूज़ कंदासीं जीअं आहे हिन जो शेड, ठीकु आहे। उनखां पोइ वरी हिन में कुझु मिक्स करे कलर चेंज कंदासीं। सो पहिरियों कयूं था येलो। हाणे हिते हिकिड़ी बिल्डिंग खे, हिते हिकिड़ी इमारत खे मां येलो थी कयां, हिन खे विच वारीअ खे, ठीकु आहे। ऐं अञा तव्हां सोचो हिननि जे मथां जॾहिं दरियूं ठहंदियूं, दरवाज़ा ठहंदा, गुल ठहंदा, त पोइ हिन जो लुक केॾो प्यारो लॻंदो। ॾाढो दिलचस्प कमु आहे। जी बिल्कुलु नौशाबा, सुठो था कयो ॾाढो। ऐं ॿी ॻाल्हि ॾिसो, हिकिड़ी जेका मुंहिंजी सोच आहे, मां उहा थी तव्हां सां शेयर कयां त क़ुर जी तालीम असांखे झले कोन थी त तव्हां ॿियो कुझु न कयो। क़ुर में ई त आहे त पूरी दुनिया खे एक्सप्लोर कयो, अलाह जे हिन जहान में ॾिसो छा छा आहे। त क़ुर जी तालीम अखियुनि ते उहा बिल्कुलु असां ते फ़र्ज़ु आहे। पर उन सां गॾु गॾु जेकॾहिं असां पंहिंजे टैलेंट खे बि थोरो टाइम ॾियूं, पंहिंजे हॉबीज़ खे, त इन में कोई हर्ज कोन्हे। इहा मुंहिंजी सोच आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु थी सघे थो। सो ही पेंटिंग जो सिलसिलो जारी आहे। असांजा घर ठही विया आहिनि, हाणे उन्हनि खे रंग पियो थिए, त उहो फाइनली असांजी ॾिसूं त जॾहिं पूरी बिल्डिंग तयारु थिए त कीअं थी लॻे। ऐं मां हिते ब्राउन जे मथां थोरो मुंहिंजो येलो लॻी वियो आहे, पर पोइ आख़िर में मूंखे वरी हिन जे मथां थोरो ब्राउन हणिणो पवंदो। सो ॾिसो, हिकिड़ो ही येलो हिते ठहियो आहे। सो ॿियो हाणे येलो जेको आहे मां हिन खे थी कयां, ठीकु आहे। ब्लू मां बिल्डिंग्स में यूज़ न कंदमि, छो त असां ही पूरो जेको पंहिंजो आहे एरिया ब्लू करे चुका आहियूं। हे नतीजो आहे हिन जो। ॾिसो, थोरो हिन में येलो ब्राउन ऐं येलो गॾु लॻी विया, त हाणे थोरो हे डार्कर शेड थो हिते नज़र अचे। पर ख़ैरु आहे, असां हुनखे मर्ज करे वेंदासीं त उहो सही थी वेंदो। ऐं जीअं मां चयो त जीअं जीअं हिन में कलर्स एड थींदा वेंदा त एहतियात सां पेंट करण जी ज़रूरत आहे, त हिकिड़े ते ॿियो न लॻे। ऐं उन में ई जेको आहे मूंखां इहा मिस्टेक थी आहे त हिकिड़े ते ॿियो लॻी वियो आहे। पर को मसइलो न आहे, एॾी का वॾी ॻाल्हि न आहे। उनजे मथां वरी वापसी उहो थोरो असां पेंट करे छॾींदासीं त सभु नॉर्मल थी वेंदो। सो ही ॿी बिल्डिंग बि असांजी येलो कलर में रेडी आहे, ठीकु आहे। ऐं हाणे छा बचियो आहे, हा, हेॾां बि, हिते बि असांखे हिकिड़ो येलो जेको आहे करिणो पवंदो पेंट, छो त एतिरा सारा कलर्स आहिनि त कुझु त चेंज हुजे न हिननि में। सो हिन विच वारीअ खे मां कयां थी येलो, ऐं मूंखे येलो पेंट अञा हिते कुझु खपंदो। ॾाढो टाइम टेकिंग कमु आहे, इन करे हिन जो पार्ट 3 बि अञा ईंदो, जंहिंमें असां हिन जी फिनिशिंग कंदासीं इंशाअल्लाह। ऐं हिन जी थोरी डेकोरेशन बि। ज़ाहिर बिल्डिंग ठही आहे त हाणे पेंट पई थिए, उनखां पोइ हिन ते अञा त फिनिशिंग जो कमु त टाइम वठंदो आहे न, उअं बि इलाही। तव्हां मां जिन जिन जा घर ठहिया हूंदा उन्हनि खे आइडिया हूंदो हिन शइ जो। सो ही बि घर आहिनि, सो टाइम वठंदा यकीनन, ऐं असां पूरो पूरो टाइम हिननि खे ॾींदासीं। सो सिलसिलो जारी आहे असांजो पेंटिंग जो। तव्हां ज़रूरु लाइव वीडियो शेयर कजो, ऐं जेके बाद में ॾिसनि उन्हनि खे बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त जेॾी महिल बि इहे वीडियो ॾिसो त ज़रूरु शेयर कयो, त जीअं इहो कमु घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुची वञे। सो बसि उथलाए पुथलाए फेराए घिराए हर पासे खां। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी ज़रूरु मां चवां त इहो ज़रूरी कोन्हे त असां हिन में का ॾाढी परफेक्ट फाइन पेंटिंग कयूं। बसि असांखे शेड ॾियणो आहे, जीअं ख़बर पए त हे असांजा डिफरेंट शेड्स जा घर आहिनि, ठीकु आहे। सो ही बि येलो थी वियो, हिते हेॾां येलो ऐं पिंक,
ऐं हेॾां बि येलो ऐं पिंक। सो हाणे हिन में मां हिते पीलो जेतिरो बि मूं वटि आहे हिन में मां थोरो त ठाहींदमि ऑरेंज। ऑरेंज कीअं ठाहींदासीं असां, रेड मिलाए करे। रेड ऐं येलो जॾहिं मिलंदा, रेड बिल्कुलु थोरो मिलाइणो आहे छो त रेड जेको हूंदो आहे इलाही स्ट्रॉन्ग कलर हूंदो आहे। थोरो ई मिलाईंदासीं त हे ऑरेंज थी वेंदो। ऐं मां हिन में थोरो वाइट बि मिलाइणु चाहियां थी त जीअं हे ऑरेंज जो जेको आहे लाइटर शेड ठहे। हल्को वाइट। ॾिसो असां केॾो बि एहतियात सां कलर ठाहियूं न, पोइ बि पेंट बची पवंदो आहे कॾहिं कॾहिं। पोइ मां हुन सां कुझु पथर कोई पेंट करे छॾींदी आहियां या मां बॉटल्स पेंट करे छॾींदी आहियां। मां हुन पेंट खे ईअं ज़ाया न कंदी आहियां, उछलाइण बिल्कुलु बि न ॾींदी आहियां मां त ईअं हलियो वञे गंद में। त मां हुनजो कुझु न कुझु यूज़ करे वठंदी आहियां, छो त मूं वटि डिफरेंट शयूं पयूं हूंदियूं आहिनि। मूंखे उहो लाइन में हूंदियूं आहिनि त भई हे हीअं ठाहिणो आहे, कंहिंजो छा करिणो आहे, त पोइ मां हुन सां करे वठंदी आहियां। सो हिते असां हिन वॾी बिल्डिंग खे थोरो पीच कलर, ॾिसो लाइट ऑरेंज जहिड़ो, पीच जहिड़ो इहो था कयूं। सो मटीरियल जहिड़ो बि हुजे न, उहो कॾहिं बि मूं वटि ज़ाया न थींदी आहे काई बि शइ। अलहमदुलिल्लाह तव्हां ॾिठो हूंदो हिन महिल ताईं त मां कपिड़े जा नंढा नंढा टुकड़ा यूज़ कया, उहे तव्हां ॾिसी चुका आहियो। पाठा, बोतलूं, दॿा, घणो कुझु। अञा स्टोन पेंटिंग मुंहिंजी रहियल आहे, उहा ते मां हिन पेज ते बिल्कुलु बि उहो मां शुरू न कयो आहे कमु, कंदमि मां इनशाअल्लाह। सो अॼु जे हिन वीडियो में त सिर्फ़ु तव्हां सां शेयर थो थिए पेंट जो कमु। त असां डिफरेंट शेड बि कुझु ठाहियूं था, उहे बि तव्हां ॾिसी रहिया हो। ऐं छा छा थी रहियो आहे उहो सभु कुझु तव्हांजे साम्हूं आहे। इनशाअल्लाह फाइनल हिन प्रोजेक्ट जी जेका फिनिशिंग हूंदी उहा तव्हांजे साम्हूं नेक्स्ट एपिसोड, हिन जो नेक्स्ट पार्ट, थर्ड पार्ट में थींदी। ठीकु आहे। हीउ ॾिसो, हीउ हिकिड़ो पीच कलर जो थी वियो आहे घर। ऐं हेॾा मां हिते ही नंढिड़ो साइड में आहे हिकिड़ो, कल्ह हिते जाइ बची पई त मां नंढिड़ो पीस ठाहे हिते हयो हो, त उनखे बि हिकिड़े डिफरेंट कलर सां पेंट कनि। अने सभिनीनि खे हिकु जहिड़ो पेंट न आहे करिणो त जीअं फ़र्क़ु ख़बर पए त हिते इलाही कुझु ठहियलु आहे। जेकॾहिं असां हिकिड़े ई कलर सां सभु कंदासीं त पोइ डिफरेंस उहो असांखे फील न थींदो न। ऐं इहो बि चयनि त एक्सपर्ट हुजण बि ज़रूरी न आहे त तव्हां परफेक्ट फाइन पेंटिंग कयो। हे ॾिसो, हिन जो ही नंढिड़ो साइड वारो बि पेंट थी वियो, हेॾां बि थी वियो। हाणे हिकिड़ो असां पार्ट हिते बि कंदासीं हिन लाइट कलर सां। मूंखे उमेद आहे तव्हां ज़रूरु इंजॉय कंदा हूंदव। लगारी आसिया, थैंक यू, हेलो, मोस्ट वेलकम। ठीकु आहे। सो ही थी वियो पेंट, ऑलमोस्ट थी वियो, थोरो थोरो रहियल आहे अञा। उन में असां हिकिड़ो ॿियो शेड अञा यूज़ कंदासीं रंग जो। ऐं मुंहिंजे ख़्याल में मां ग्रीन न खणी आई आहियां। ही ॾिसो, हिकिड़ो ही वाइट रहे थो अञा, ऐं हिकिड़ो हिन पासे ही अधु हिन जो पार्ट रहे थो। इन्हनि ॿिन्ही खे असांखे पेंट करिणो आहे। ऐं मां सोचां थी त इन्हनि में थोरो ग्रीन जो टच ॾिजे। हाणे ॾिसो, येलो मूं वटि ही पियो आहे हिते निकितल। ठीकु आहे। इन में मां हल्को बिल्कुलु मामूली ब्लू मिलाईंदमि, बिल्कुलु थोरो, छो त ब्लू बि स्ट्रॉन्ग आहे इलाही, त उहो बि घणो न हुजणु खपे। सो हिनखे ब्रश खे पहिरियों धोऊं था। पाणी हिते साम्हूं ई पियल आहे मुंहिंजे, जेको हाणे बिल्कुलु ई अलाए कहिड़े कलर जो थी वियो आहे, छो त हुन में असां हर कलर जो ब्रश जेको आहे धोतो आहे। ठीकु आहे। सो हीअ हाणे जेको मां ब्लू ठाहींदमि येलो सां, इहो हिकिड़ो डार्क ग्रीन जो शेड ठहंदो, जेको मां हिन बाक़ी बिल्डिंग्स ते, रहियल बिल्डिंग्स ते करणु थी चाहियां। सो ॾिसूं था, हीउ ॾिसो, ब्लू ऐं येलो मिलाए हमेशह ग्रीन ठहंदो आहे। सो हीउ ग्रीन जो हिकिड़ो प्यारो शेड आहे, थोरो डार्कर शेड आहे। ही ॿ जेके असांजूं रहनि थियूं बिल्डिंग्स, इन्हनि खे असां ग्रीन सां पेंट था कयूं। ॾिसो, डार्क ग्रीन आहे। ऐं मां डार्क ग्रीन पाण ई थी कयां, छो त वरी हिन जे मथां मूंखे जेके पन बन ठाहिणा हूंदा, ग्रीनरी ठाहिणी हूंदी, उहा वरी मां कोशिशि कंदमि त हिन जे मथां थोरी लाइट ग्रीन हुजे, त जीअं डार्क ते उहा ॾिसण में अची सघे।
सो ईअं डिफरेंट शेड्स मिलाए, डिफरेंट रंग मिलाए असां शेड्स ठाहे सघूं था पाण ई। ऐं जेकॾहिं हिन जो अञा लाइट ठाहिणो हूंदो त वरी हिन में थोरो असां वाइट विझी छॾींदासीं। त हीउ अॼु जो असांजो जेको बि कमु आहे उहो ऑलमोस्ट थी वियो आहे। ऐं हिननि जे मथां जीअं त हाणे मूंखे पेंसिल सां पहिरियों ड्रॉ करिणो पवंदो दरियूं ऐं दरवाज़ा ऐं गुल पन, त उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन आले जे मथां ड्रॉ न थींदा। तंहिंजे करे मूंखे टाइम जेको आहे थोरो ॾियणो पवंदो ॿियो। सुकण जो हिनखे टाइम ॾींदासीं ऐं उनखां पोइ असां हिन ते उहो बाक़ी कमु कंदासीं। ऐं तव्हां ॾिसो हे कंप्लीट थियण खां पोइ कीअं था लॻनि। ऐं अञा जॾहिं हिननि जे मथां दरियूं दरवाज़ा ठहंदा ऐं थोरी डेकोरेशन थींदी, अञा घणे कुझु थींदो त उहो ॾिसो केॾो प्यारो लॻंदो। ऐं हीअ पेंट जेको आहे मुंहिंजो प्रॉपर मिक्स कोन थियो आहे, तंहिंजे करे मां हिनखे थोरो हिते ई मर्ज कयां थी येलो ऐं ब्लू खे, त जीअं ग्रीन जो शेड ज़ाहिर थिए। सो हीअ पासो बि कंप्लीट। ऐं हाणे असां कंदासीं हिन बाक़ी रहियल हिसे खे ग्रीन। हीउ पाठो तव्हां ॾिसो पिया त मूव पियो करे, लुॾे पियो। ठीकु आहे। सो मां इहो कंदमि जो हिन जे हेठां मां कुझु सपोर्ट ॾींदमि, कोई पीस वुडन या कोई पाठो ई फोल्ड करे ग्लू सां चिमड़ाए छॾींदमि त जीअं इहो ईअं सॉफ्ट आहे ऐं लुॾे पियो त लुॾे न। पोइ उन सां ई फिक्स थी वेंदो। सो हीउ कमु थी वियो ऑलमोस्ट कंप्लीट। इहो अॼु पार्ट 2 हुयो हिन जो, ऐं पार्ट 1 मां हिन खां पहिरियों शेयर करे चुकी आहियां। जंहिंखे सभई पूरो ई प्रोसेस ॾिसणो हुजे त उहो पार्ट 1 खां स्टार्ट करे। ठीकु आहे। ऐं हाणे हिन जे मथां फ़िलहालु असां बिल्कुलु बि कमु नथा करे सघूं, छो त जेसिताईं हे सुकंदो न तेसिताईं हिन जे मथां कमु न थींदो। तंहिंजे करे मां हिन कम खे हिते हाणे ख़तमु थी कयां। अॼु वारे हिन एपिसोड खे, अॼु वारे हिन जेको बि हुयो असांजो लाइव सेशन, उनखे हिते ख़तमु थी कयां। त हीअ जेसिताईं सभु कुझु सुकंदो न तेसिताईं हिन जे मथां अञा असां वधीक डिटेल में कमु नथा करे सघूं। सो हीअ प्रोसेस में आहे असांजो ऑर्गेनाइज़र, हिकिड़ो ख़ूबसूरत बॉक्स जंहिंखे असां कंहिं बि पर्पज़ जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। नसीमा निज़ामाणी, मोस्ट वेलकम, वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी तव्हांजी एप्रिशिएट करण जे लाइ। ऐं हिन जो पार्ट 1 थियल अथव, अपलोड पार्ट 2 ही आहे अॼु वारो। ठीकु आहे। सो जीअं इहे पेंट सुकंदा तीअं मां वरी हिन जो पार्ट 3 लाइव अची वेंदमि ऐं ठाहे छॾींदमि, उहो तव्हां आसानीअ सां ॾिसी सघंदव। सो ज़रूरु ॿुधाइजो त हिनमहिल ताईं जो जेतिरो बि कमु आहे उहो तव्हांखे कीअं लॻो आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मूंखे हिनखे टाइम ॾियणो थो पए सुकण जो, इन करे मोकिलायूं था। हीउ सुकी वेंदो त वरी असां हिन जो अॻिलो हिसो ठाहींदासीं ऐं पोइ इनशा 3 पार्ट में ही जेको आहे कंप्लीट थी वेंदो। सो हाणे मोकिलायूं था। अलाह भाई।